नाज़रीन, ख़बर है बोज़दार वॾा जे इलाइक़े ॻोठ साईंदाद सियाल में ॾाॾे जी जाइदाद मां सौटनि पारां हिसो न ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। हीउ मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो बोज़दार वॾा जा, जिते औरतूं ऐं ॿारड़ा जाइदाद मां हिसो न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। असां सां लाइन ते मौजूदु आहे काश जो नुमाइंदो अब्दुल सत्तार उजण बोज़दार वॾा मां। अब्दुल सत्तार, तफ़सीलन आगाह कजो त हिननि जो छा चवणु आहे ऐं पुलिस पारां कहिड़ी कार्रवाई थी आहे? जी सर, ॿुधाईंदा हलूं त बोज़दार वॾा साईंदाद सियाल में मिस्किन सियाल ऐं अचर सियाल जी धुरियुनि में ज़मीन तां तकरार पेश थी वियो आहे। मिस्किन सियाल जी धुर चवणु आहे त ज़मीन असांजे वालिद ऐं ॾाॾे जी मिल्कियत 24 जिरेब ज़मीन आहे। उन ते जेको आहे सो अचर सियाल जी धुर ज़ोरी कब्ज़ो कयो आहे ऐं असांजी औरतुनि खे कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयो आहे, जंहिंमां औरतुनि जूं आङिरियूं वढिजी वियूं आहिनि। पुलिस एफआईआर करण बावजूदि हिन महिल ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। संदन मुतालबो आहे जेको आहे सो एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वञे ऐं ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। जी सर। वरी महिरबानी। असांखे अब्दुल सत्तार उजण आगाह करे रहियो हो त बोज़दार वॾा जे ॻोठ साईंदाद सियाल में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वरी महिरबानी अब्दुल सत्तार, तफ़सीलन आगाह करण खां।